गुरु नानक देव महाराज जन सां गॾु बस सेवादारी हमेशा गॾु हूंदा। नाला ख़बर तो भाई? केर केर? भाई बाला, भाई मर्दाना। एक बार भाई मर्दाना काॾे कम सां वया पंहिंजे परिवार जे न्याणीअ जो कार जोयो तो कम सां ॿाहिरि वया त सतगुरनि खे हिकिड़े ॿिए सेवादारी जी ज़रूरत पई। ध्यान ॾिजो भाई, जेके सेवादारी सत्संग ॿुधी रहिया आहियो, ई कथा ध्यान सां श्रवण कजो। सतगुरनि खे हिकिड़े सेवादारी जी ज़रूरत पई तो भाई बाले खां पुछण लगा कि बाला के चऊं भाई, केर हलंदो गॾु? चयूं साईं कोई अहिड़ो खपंदो न जेको पहिरों बि हलियो हुजे, जेके सभु जानकारी हुजे, सेवा जी मर्यादा उनखे ख़बर हुजे, कोई जानकार हुजे, उनखे वठी हलो। चयूं अहिड़ो केरु आहे? चयूं तव्हां सां गॾु पहिरों बि जे संग कयो आहे उहो हिकिड़ो अथव भाई, किराने जी दुकान आहे हुनजी, नालो छा अथसि? चयूं भाई मूलो, उनखे वठी हलो। तो सतगुरु नानक देव महाराजन पाण वया भाई मूले वटि। दरवाजो खटखटायो, भाई मूले दरवाजो खोलियो, ॾिठो त अरे मुंहिंजा सतगुरु पाण भगवान मुंहिंजे घर जे दरवाजे ते बीठा आहिनि। प्रणाम कई, घर विहारे जी सतगुरु आज्ञा। चयूं भाई कुछ ॾींहं असांजो सफ़र आहे ॿाहिरि, 3 ॾींहं लॻंदा, तूं असां सां गॾु हल। चओ हरे राम, जो आज्ञा। उई सुभाणे आर्तवार आहे, आर्तवार तो वहीं कड़ी बंद होगा, बाकी 2 ॾींहं ॾिसी वठंदासीं। चओ जय श्री कृष्ण, 3 ॾींहंनि जी तुंहिंजी ज़रूरत आहे, हल भाई सेवा में। जी सतगुरु ज़रूर, मूंखे त तव्हां सां गॾु खूब मौज आहे। चओ राम, खूब मौज हूंदी तो भाई संतन सां वञण में, ॾाढो आनंद। पुछणो तो गोकू खां पुछोसि। 6 महीना इहो वीचारो वृंदावन रहियो, 15 किलो मुंहिंजे ख्याल सां घटि करे आयो। 15 ॾींहं वापस चक्कर बाटा रहियो, 16 किलो वधी वियुसि। चओ जय श्री कृष्ण। इन सां ही ख़बर पई भाई आ संतन जे संग में खूब मौज है। चओ राम, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भाई मूलो तैयार थियो गुरु नानक देव महाराज जन ऐं भाई बाला ऐं भाई मूलो सत्संग जी यात्रा ते निकता। घरवारी के समझाया आयो भाई मां 3 ॾींहंनि में वापस अची वेंदुमि। हाणे 3 ॾींहं कीअं गुजरी विया ख़बर भी न पई। भाई मूले आज्ञा वठण जी कोशिश कई, सतगुरु मां हलां वापस, मुंहिंजी घरवारी राह ॾिसंदी हूंदी। चई बस ये आखिरी हिकु गांव, हिकिड़ो गांव न हलूं पोइ वरी तूं वापस वञा। हिकिड़ो गांव थी वियो, हाणे वापस वञा। चयूं बस ये आखिरी हिकिड़ो ॿियो बि गांव हलूं था, पोइ तोखे छुट्टी आहे। ई कंदे 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 काफ़ी ॾींहं गुजरंदा वया। वरी भाई मूलो पुछंदो रहियो, सतगुरु हाणे आ गया। चयूं भेणा हाणे तूं बिला भी घुमाई अथई, दगोरी भी घुमाए, निपनिया भी घुमाए, भाटा पारा भी थी वई, टिंडा भी थी वई, हाणे हथबंद बाकी आहे उहो भी घुमाया, हथबंद भी थी वियो। हाणे रायपुर नज़दीक आहे भाई, थोड़ो ॿियो भी हल, पोइ तोखे छुट्टी आहे। ईअं कंदे 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 घणा ॾींहं चई आयो भाई मूलो। गुरु नानक देव महाराज जन जो संग कंदे कंदे उनखे 12 महीना थी विया। चओ हरे राम, 12 महीना। पहिरों ये न हूंदो भाई लटा कपड़ा खणना आहिनि, 7 ॾींहं था वञूं त 10 ॾींहंनि जा कपड़ा हुजनि पेटीअ में। न न, बाबा भगत राम साहिब जन काॾे पिया वञनि भाई? गोपी भैया हजूर साहिब वञनि पिया काॾे? ट्रक में, ट्रक में। गोपी भैया के ईअं ई विहारियों, हल वे साईं कपड़ा। चयो शेर कपड़ा मटींदा आहिनि छा? चुपचाप वे, हल वठी हलिया। घणनि ॾींहंनि जी यात्रा हुई? 10 ॾींहं, हिकु भी कपड़ो न। चओ हरे राम, पंहिंजी मौज में हूंदा आहिनि। हाणे 3 ॾींहं जेको भाई मूलो चई आयो, उनखे भी यादि न कि मूंखे संग कंदे कंदे 12 महीना गुजरी विया आहिनि। मौज में हुयो, खूब मौज आई उनखे, खूब आनंद आयो सतगुरनि जे संग में। रोज कीर्तन हले, गुरबाणी हले, संगत जा दर्शन थियनि, सतगुरनि जा दर्शन थियनि। इन खां कोई वॾी शइ थी सघंदी आहे दुनिया में? असां लखे करोड़े कमाए वतासीं, पर जीवन में सतगुरनि जा दर्शन रोज न कयासीं त लखे करोड़े कहिड़े कम जा? चओ हरे राम। हाँ, सुविधा ना है, सतगुरनि जो दर परे आ, तो घट में घट असां हफ्ते में 1 बार वञूं, 15 ॾींहंनि में 1 बार वञूं, महीने में 1 बार वञूं, जीअं सुविधा थे। 1 बार जी ॻाल्हि, जॾहिं 12 महीना गुजरी विया, गुरु नानक देव महाराज जन 1 बार अखियूं बंद करे ध्यान करे रहिया हुया। भाई मूलो साम्हूं वेठो ऐं उनखे ॾिसी करे गुरु नानक देव महाराज जन मुस्कुराइण लगा। भाई मूले पुछियो, सतगुरु तव्हां मुस्कुरायो था छो भला? चयूं भाई मूला परीअं तुंहिंजी पगड़ियूं अथई भाई,
छो जय श्री कृष्ण। परीअं तुंहिंजियूं साईं मां हिते जीरो वेठो आहियां, मुंहिंजी पगड़ियूं कीअं थियूं? हा भाई, तोखे यादि बि आहे जॾहिं तूं यात्रा शुरू कई, घरवारी खे घणा ॾींहं चई आयो आहीं? 3 ॾींहं। अॼु घणा ॾींहं थिया आहिनि? सतगुरु 12 महीना गुज़री विया आहिनि। हा भाई, 12 महीना गुज़री विया आहिनि। जेॾी महिल 6 महीना तूं वापसि न वएं त तुंहिंजी घरवारी रोअण शुरू कयो, ॻोल्हा करण लॻी अलाए कहिड़े संतनि सां गॾु हली वियो आहे, उनखे तूं न मिले त अॼु तुंहिंजो संस्कार था करे घर में। जल्दी वञ भैया, न त उते सभु क्रिया कर्म थी वेंदा। अॼु तुंहिंजो संस्कार था कनि त परीअं छा थियूं भाई तुंहिंजी पगड़ियूं? जल्दी पहुच। जी साईं, हाणे त मां एॾो यात्रा करे आयो आहियां, काथे पहुचंदुमि 2 ॾींहंनि में, पर मां तव्हांजो संग कंदे कंदे समझी वियो आहियां कि तव्हां अंतर्यामी आहियो, तव्हां खुद खुदा जो रूप आहियो। तव्हां कृपा कयो, मूंखे उन स्थान ते पहुचायो। गुरु नानक देव महाराज जन चयो, अखियूं बंदि कर भाई, मथे ते हथ रखियो ऐं चयो, सतकर्तार। तव्हां बि चओ न भाई, तव्हां चिंता न कयो, तव्हां गायब न थींदव काॾे। भाई मूलो तव्हां गायब थियो, सिधो पंहिंजे घर में पहुतो। उते अची ॾिठई नज़ारो त अरे त पंडित वेठा आहिनि, संस्कार जी तैयारी थी रही आहे। अची भाई मूलो पूछे तो छा था कयो पंडित जी? चई भाई मूलो गुजारे हुआ, उनजी संस्कार जी तैयारी थी हले। चई उथो जल्दी, मां ई मूलो आहियां। कमाल था कयो, जिते जीतो जागतो वेठो आहियां, तव्हां जबरदस्ती संस्कार था कयो? उथो तव्हां जल्दी हलो। चई असांजी दक्षिणा। चई अच्छा, जीअरे माण्हू खे मारियो दक्षिणा था घुरो? उथो चुपचाप जल्दी हलो, जेको प्रसाद ठहियो तो वठी हलंदा हलो। घरवारी ॾाढो ख़ुशि थी वई कि अरे मुंहिंजा पति देव वापसि अची विया। ॾाढो गदगद थी वई। हाणे त उन्हनि जी जीवन जी ॾाढी ख़ुशियूं वापसि अची वियूं, सभु उत्साह में अची विया, खुशियुनि में अची विया। कुझु ॾींहं गुज़रिया, गुरु नानक देव महाराजन खे वरी भाई मूले जी ज़रूरत पई। चओ जय श्री कृष्ण। सतगुरनि दरवाजो खटखटायो, भाई मूले आवाज ॿुधी गदगद थी वियो, डुकंदो अचे पियो त घरवारी बांह पकड़े वरिती। हेॾे काॾे था वञो? चेहरे मुंहिंजा सतगुरु आया आहिनि, जल्दी छॾ, दरवाजो खोलण ॾे, मां दर्शन कयां उन्हनि जा। चई ख़बरदार दर्शन कयां, पहिरियों तव्हांखे 3 ॾींहं चई करे घणा महीना वठी विया, हाणे मां तव्हांखे मोकल न ॾींदुमि। भाई चुपचाप अंदर वञो ऐं हिकिड़े कमरे में चुपचाप बंदि थी वञो, मां पाण ई ॻाल्हायां थी सतगुरनि सां। दरवाजो अची मां इहो खोलियो। गुरु नानक देव महाराजन चवनि था, अम्मा भाई मूले खे असां सां गॾु मोकिल, असां वादो था कयूं हिन बार 3 ॾींहंनि में पक मोकिलींदासीं। अम्मा चई न न साईं, कमाल था कयो, 3 ॾींहं चई करे तव्हां महीना महीना गायब था थी वञो, असांखे त घबराहट थी वञे, असां कोन मोकल ॾींदासीं। असां वादो था कयूं, पक 3 ॾींहंनि में तुंहिंजे पतीअ खे भाई मूले खे वापसि मोकिले छॾींदासीं, तूं मूले जी छुटी ॾे। हुन गुस्से में चयो, चवां थी न मूलो कोन्हे। वरी सतगुरनि वेनती कई त हुन गुस्से में 3 बार चयो, मूलो कोन्हे कोन्हे कोन्हे। हेॾा बार प्रार्थना करण खां पोइ बि उहा अम्मा जेॾी महिल न मनी त गुरु नानक देव महाराज जन मुस्कुराए करे सहज ई चयो, चई थी न मूलो कोन्हे, चल मूलो हूंदो बि न। चओ हरे राम। और सतगुरनि ये वचन पंहिंजे मुख मां कढिया ऐं भाई मूलो जेको अंदर कमरे में बंद हुयो, उन कमरे में हिकिड़ो नांग हुयो, जे अची करे भाई मूले खे डंग हयो ऐं ते भाई मूलो गुजारे वियो। चओ हरे राम। पर उन्हनि जेकी सेवा कई आहे, उहा सेवा कीअं जाई वई? बाबा भगत राम साहिब जन चवंदा, हिकु पल बि जेको माण्हू सेवा करे तो, उहो सेवा हुनजी अजाई न वेंदी आहे। हिकु पल बि जीअं सेवा कई हुजे, उहो सेवा कॾहिं अजाई न वेंदी आहे। भाई मूले त गुरु नानक देव महाराज जन जो संग कयो, ई त होनी हुई, पर पोइ बि सतगुरनि एॾी कृपा कई। भाई मूले खे ख़बर तो खरगोश जो जन्म मिलियो। गुरु गोविंद सिंह महाराज जन दशम पातशाही जेॾी महिल हाजिर हजूर हुया, हिकु बार शिकार ते विया त हुननि हिकिड़ो तीर छॾियो, उहो हिकिड़े खरगोश खे लॻो जेको भाई मूलो हुयो। खरगोश खे जीअं तीर लॻो त हुन मां हिकिड़ी जोत प्रकट थी, उहो भाई मूले जी हुई। उन हथ जोड़िया ऐं उन सत्कार कयो गुरु गोविंद सिंह महाराज जन जो कि तव्हां अॼु कृपा कई आहे, न त मां एॾो भटकंदो आयो आहियां, पतो न कहिड़ी कहिड़ी जून में मां वयुमि, पर सतगुरनि जी जेकी मां सेवा कई, उहा सेवा अजाई न वई। अॼु मुंहिंजी मुक्ति बि गुरु गोविंद सिंह महाराज जन जे हथ में थी। चओ जय श्री कृष्ण। एॾी वॾी कृपा। चओ राम।
तॾहिं सतगुरनि लिखियो आहे भाई गुर की मत तू ले याने पंहिंजी मत छॾे छॾ, पंहिंजी मर्ज़ी छॾे छॾ।